मां चवां थो त मूंखे इहो ॿुधाए न चापड़ी जो ठिकानो किथे आहे? ॿुधाए 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 ॿुधाए। रावल खान, मां सच थो चवां, मूंखे जाबिर जी का ख़बर न आहे तो हिन वक़्तु किथे आहिनि। तूं हीअं न मुड़ंदे। ॿुधाए ॿुधाए ॿुधाए। रावल खान, तर्स ही सही पियो चई। हिनखे जाबर जी का बि ख़बर न आहे और जाबर खे ख़ुदि ख़बर न आहे त हिन वक़्तु हू कहिड़े तरफ़ जो रुख कंदो। सांवल खान हू भले दोज़ख जो रुख करे पर असांखे हुनजो पीछो न आहे छॾिणो। तव्हां हिनखे मुंहिंजे हवाले कयो, पूरी ॼाण तव्हांखे मां वठी ॾींदुसि। हा थावल, वठी वञ हिन कमीणे खे। सुबुह ताईं हिन जी ज़ुबान खुलियल हुजे। जेसीं ताईं जाबरी जो ॾस न ॿुधाए तेसीं ताईं हिनखे हिते न वठी अचिजां। सांवल कहिड़े बि तरीक़े सां हिन कमाल मां हाल अहिवाल पूरा करणा आहिनि। तूं बेफ़िक्र थी रावल खान, हिन खां सॼी हक़ीक़त तोखे मां कढी ॾींदुसि। हल ॾे हल। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।